मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हाँ, हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सभ खां अवल गुज़ारिश इहा आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। इन सां इहो थिए थो त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। अॼु पाण पंजाब ऐं सिंध जे वोटर जे विच में फ़र्क़ु बयानु कंदासीं ऐं पंजाब ऐं सिंध जो जेको मिडिल क्लास तबिको आहे उन जे विच में फ़र्क़ु बयानु कंदासीं। पहिरियां पाण ॻाल्हायूं था पंजाब जे वोटर ते। पंजाब जो जेको वोटर आहे उहो जेको वोट करे थो पंहिंजे MNA ऐं MP खे उहो मशरूत करे थो। पंजाब जे वोटर जी जेका पहिरीं तरजीह आहे उहा उन जे इलाइक़े में तरक़ियाती कम, रोड, रस्ता, स्कूल, इस्पताल आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते पंजाब जे वोटर जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उन जो MNA MPA मौक़े ते मौजूदु हुजे उन जे ग़मी ऐं ख़ुशी में। इहा ॻाल्हि पंजाब जो MNA बि सम्झंदो आहे, पंजाब जो MPA बि सम्झे थो। हू पंहिंजे वोटर जे नेचर खे, उन जी हसासियत खे सम्झे थो। उहो ई सबबु आहे जो पंजाब जे अंदरि तव्हांखे तरक़ियाती कमनि जो जेको ॼार आहे, जेको फ़िलो आहे, उहो तव्हांखे वधीक नज़र ईंदो। पंजाब जा जेके नंढा नंढा ॻोठ आहिनि उहे तव्हांखे इन करे बि जेको आहे सो डेवलप मिलंदा जो उतां जो जेको वोटर आहे उहो चाहे थो त उन जे इलाइक़े में उन जो MNA MPA कमु कराए। उहो ई सबबु आहे जो पंजाब जो MNA हर दफ़े तक़रीबन तब्दील थींदो रहे थो। तव्हां ॾिसो त शाहिद खाकान अब्बासी इलेक्शन हारायो पंहिंजे तक मां ऐं उनखे जेको आहे सो लाहौर खटियो, लाहौर मां उन वञी खटियो। ॿिए दफ़े ईअं साद रफ़ीक पहिरियां MNA ते हारायो, पोइ इमरान ख़ान वरी जॾहिं उहा सीट छॾी त पोइ वरी उहो जेको आहे सो MNA ते इलेक्शन विढ़ियो, वरी उन खटियो। ईअं मन खोड़ आहिनि। हिकिड़ो न आहे गिलानी साहब जा पुट न खटे सघिया, ख़ुदि शाह महमूद कुरैशी MPA जी सीट हाराई ऐं जेको आहे सो उनखे खां पोइ वरी उनजे पुट खटी जॾहिं उहो नाअहल थियो। त अहिड़े हवाले सां पंजाब जे अंदरि इहा तब्दीली ईंदी रहंदी आहे। उतां जो MNA वधीक कमु करे थो, उतां जो MPA पंहिंजे हल्के में वधीक कमु करे थो। उहो ई सबबु आहे जो मौजूदा बोज़दार साहब जे हुकूमत में तरक़ियाती फंडनि ते हिकु वॾो झेड़ो पियो हले। ख़ुदि PTI जी जा जेके MNAs ऐं MPA आहिनि उहे ई दावूं कनि पिया त असांखे फंड ॾियो, न त असां ईंदड़ इलेक्शन में न खटे सघंदासीं, असीं पंहिंजे तकनि में नथा वञी सघूं। उन जे बनिस्बत सिंध जो जेको वोटर आहे उहो वोट मशरूत नथो ॾिए। उहो वोट पंहिंजे इलाइक़े जे तरक़ी, ख़ुशहाली, रोड, रस्ता, स्कूल, इस्पतालुनि सां मशरूत नथो करे। सिंध जो जेको वोटर आहे उन जे जेको दिमाग़ जो मसइलो आहे को वॾो जो उहो पंहिंजे इलाइक़े जे ख़ुशहालीअ में दिलचस्पी नथो वठे। उहो ई सबबु आहे जो सदियुनि खां वठी जेके MNAs MPAs इलेक्शन विढ़ंदा था अचनि, तक़रीबन उहे ई खटंदा अचनि था। छाकाणि त जेको भोतार को निज़ाम आहे उन भोतार के निज़ाम जे अंदरि जेको वोट जो जेको इस्तेमालु आहे या जेको वोट जी जेका ताक़त आहे उन जे हसासियत खे न सम्झो वियो आहे अञा ताईं। सिंध जो जेको वोटर आहे उहो इन उमेद ते वोट ॾींदो आहे त मूंखे पटेवाली मिलंदी, मूंखे नलको मिलंदो। उहो इन उमेद ते वोट ॾींदो आहे त भोतार मूंखे भाकुर पाए मिलंदो, भोतार मूंखे सुञाणींदो। माना उन जो मसइलो इहो आहे, जंहिंजे करे बि सिंध जे अंदरि जेको भोतार को निज़ाम आहे उन जो इहो मसइलो ई न आहे रहियो त उहो को पंहिंजे इलाइक़े जे लाइ को स्कूल, का लाइब्रेरी, का अस्पताल, को तरक़ियाती कम, को स्ट्रीट लाइट ऐं इन हवाले सां ॿिया के सोशल मसाला इशूज़ जेके समाजी हुजनि उन जे लाइ को MPAs ऐं MNAs कमु कयो हुजे, बिल्कुलु बि न। इहो ई सबबु आहे जो सिंध जो जेको वोटर आहे उहो वधीक सफ़र करे थो, उहो वधीक तकलीफ़ में रहे थो। छाकाणि त सिंध जो वोटर पंहिंजे चूंडियल नुमाइंदे जी ॾाढो बेवस आहे, उन जो वस नथो हले त हुन खां का आॾी पुछा करे सघे। अहिड़े हवाले सां पाण वरी ॻाल्हाईंदासीं सिंध ऐं पंजाब जो जेको मिडिल क्लास तबिको आहे उन जो किरदारु छा आहे। पंजाब जो जेको मिडिल क्लास तबिको आहे उहो ज़ाहिर आहे उन्हनि जा मुफ़ाद त रहनि था, पर उहो घणे भाङे कारोबारी आहे, घणे भाङे उहो ब्यूरोक्रेट आहे ऐं उहो तबिको तक़रीबन मुल्क खां ॿाहिरि रहे थो। उन करे बि जेको मिडिल क्लास तबिको आहे पंजाब जो
उहो पंहिंजे जेको आम वोटर आहे उनखे सपोर्ट करे थो ऐं उहो उनखे सपोर्ट उनजी सपोर्ट जे ई करे जेको आहे सो पंजाब में तरक़ियाती कम या पंजाब जेको वधीक बहितर जेको डेवलपमेंट आहे उहा उन पंजाब जो जेको मिडिल क्लास तबिको आहे उनजो जेको सिधो सो तालुक़ु आहे उहो बि इलाइक़े जे तरक़ी सां मशरूत आहे, जंहिंजे करे पंजाब जे अंदरि आम वोटर ऐं मिडिल क्लास तबिको हिक ई पेज ते आहिनि। इन जे बनिस्बत जेको सिंध जो मिडिल क्लास तबिको आहे उनजो किरदारु इंतिहाई घटिया क़िस्म जो आहे। सिंध जे मिडिल क्लास जो तबिके जो किरदारु बालीअ जे भाउ जे किरदार जहिड़ो आहे। सिंध जो मिडिल क्लास तबिको जेको ब्यूरोक्रेसी में आहे ऐं जेको कारोबार करे थो, ठेकेदारी करे थो, ऐं उहो मिडिल क्लास तबिको जेको वरी पोइ काउंसलर बि बीहे थो, पोइ चेयरमैन बि थिए थो, ऐं उन्हनि में जेके घणे भाङे जेको मिडिल क्लास तबिको आहे उहो ज़मीनदार आहे, कारोबारी आहे, ठेकेदार आहे, ऐं उहो जेको आहे सो जेको मथियों तबिको आहे सिंध जो भोतार को निज़ाम आहे उहो उन सां नथी थियल आहे। मिडिल क्लास जेको सिंध जो मिडिल क्लास तबिको आहे उन जा मुफ़ाद ऐं भोतार के निज़ाम जा जेके मुफ़ाद आहिनि उहे हिकु आहिनि। इहे ॿई तबिका गॾिजी आम वोटर खे चीचड़े वांगुरु पीड़ीनि था। उहो ई सबबु आहे जो सिंध जो जेको मिडिल क्लास तबिको आहे उहो भोतार के निज़ाम खे मज़बूत करण जे लाइ आम माण्हुनि जो इस्तेहसाल करे थो। जीअं पीपल्स पार्टी ऐं GDA जे अंदरि हिकिड़ा जेको आहे सो कई सरदार आहिनि, उन्हनि वरी टिकरी सरदार ठाहिया आहिनि। उहे जेके हर इलाइक़े में हर ज़ाति में मुख़्तलिफ़ पाड़नि में सरदारी निज़ाम क़ाइमु करे नंढड़ा नंढड़ा सरदार ठाहिया विया आहिनि। उहे नंढड़ा नंढड़ा सरदार जेके आहिनि उहे भोतार के निज़ाम जे लाइ सहूलियतकार जो किरदारु अदा कनि था। उहो ई सबबु आहे जो जेको सिंध जो जेको निज़ाम आहे, जेको सिंध जो जेको ढांचो आहे बुनियादी तौर ते उहो इंतिहाई खोखलो आहे, उन जा बुनियाद ई कोन्हनि के। इन करे त जेको तबिको आहे मिडिल क्लास तबिको आहे उहो इंतिहाई भाड़ियाप जो किरदारु अदा करे थो। मिडिल क्लास तबिके जे करे जेको सिंध जो जेको हाल थियो आहे उहो शदीद वधीक बुछड़ो थियो आहे, छाकाणि त सिंध जो विचोलो तबिको जेको आहे मिडिल क्लास उहो ब्यूरोक्रेसी में बि आहे, उहो कारोबार में बि आहे, ऐं उहो जेको आहे सो माना हिकिड़ी चेन ठाहे वेठो आहे भोतार के निज़ाम जी, जंहिंमें हू थाणनि खे बि कंट्रोल करे थो, हू रेवेन्यू खे कंट्रोल करे थो, हू मार्केट खे कंट्रोल करे थो, हू सिंध जे टोटल जेके बि तबिका आहिनि, जेके बि निज़ाम ज़िंदगी आहिनि उहो उन्हनि खे सॼो कंट्रोल हेठि रखे थो। उहो ई सबबु आहे जो आम तबिको जेको आहे आम वोटर जेको आहे उहो इंतिहाई अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे थो, इंतिहाई जेको आहे सो माना इंतिहाई बदतर ज़िंदगी गुज़ारे थो, ऐं उन में सिंध जी मीडिया जो रोल को एॾो ख़ासि न आहे रहियो, ऐं सिंध जूं जेके सियासी कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि उन्हनि जो किरदारु बि इंतिहाई ख़राबु रहियो आहे। इजाज़त ॾियो हुसैन अब्बास खे वरी नई स्टोरी सां गॾु हाज़िर थी वियो। अल्लाह हाफ़िज़।